नाज़रीन, हम सरी यूट्यूब चैनल ते अवांखे भलीकार चऊं था, जिथे बि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो। प्राइम मिनिस्टर साहब जो जेको दौरो आहे चाइना जो, उन बाबति तव्हां सां वीचार वंडींदासीं। कुझु बि हुजे, असांजे मुल्क जो PM साहब आहे ऐं असांजे पूरे मुल्क खे रिप्रेज़ेंट करे थो पियो। उहे जॾहिं चाइना वञनि पिया ऐं चाइना मां वापसि अची विया आहिनि, त असांजे काफ़ी शयुनि में असां ईअं सम्झो मायूस थिया आहियूं। PM खे जेका उते कोल्ड रिस्पॉन्स मिलियो आहे, त ईअं सम्झूं था त असांजे पूरे पाकिस्तान जे अवाम खे कोल्ड रिस्पॉन्स मिलियो आहे। न उनखे सही नमूने सां उनखे इस्तक़बाल में को सुठो माण्हू या वॾो माण्हू आयो, या स्टेट जो को अहम कारिंदो आयो। उन खां पोइ वरी जेके उन जूं मीटिंग्स हुयूं, त जेको काज़किस्तान जो जेको सदर आहे, उन सां बि राहतदारी में मीटिंग पई थी थिए। मज़ाक आहे त हिकिड़े स्टेटमैन आहिनि, लीडर आहिनि, हुन जा रस्ते में कोई मेलो हुयो। ही तव्हांजे हिकिड़े अहम मुल्क, जोग्राफिकली एटमी पावर, चाइना जो दोस्त, अॼु जो न डिकेड्स जो, उनखे इहा पोजीशन थी मिले पई। उन जो सबबु छा आहे? उन ॻोल्हणा आहिनि। PM साहब हिते जेका ॻाल्हियूं करे थो पियो आम माण्हुनि जे लाइ, उहे ॿाहिरियां माण्हू हिनखे उहा शइ, उहा रिस्पेक्ट छाजे करे कोन था ॾियनि पिया। ऐं ॿियो जेको हिनखे स्क्रिप्ट ॾिनो वियो, त हिन ते शायदि एतबार न हो त पाण जो ॻाल्हाईंदो, अलाए छा ॻाल्हाईंदो। इन करे हिनखे लिखत में स्क्रिप्ट ॾिनो वियो त तव्हांखे ही ॻाल्हाइणो आहे। जेके मौसम सरमा जा ओलंपिक्स हुया, उन में तक़रीबन 30 मुल्कनि जा सरबराहन आया, या उन्हनि जा सेकंड जेके हुया उहे आया। ऐं असां छो त उनजा पाड़ेसरी बि आहियूं, दोस्त बि आहियूं, CPEC जो वॾो असां वटि अमल दख़ल आहे। उन जे करे असांखे इहो बि हुकुम कयो वियो चाइना जी तरफ़ खां त CPEC जा जेके प्रोजेक्ट हलनि था पिया, उन्हनि प्रोजेक्ट्स खे जेके प्रॉब्लम्स आहिनि, उन्हनि CPEC जे प्रोजेक्ट जा जेके फाइल आहिनि, उहे तव्हां पाण सां गॾु खणी वञो। त CPEC जा जेके प्रोजेक्ट हलनि था पिया, उन जे बारे में असांखे अपडेट ॾिजो। ऐं उते ईअं लॻो त जीअं कंहिं एक्सियन खे घुराए ऐं तव्हांजो चीफ या तव्हांजो जेको स्टेटमैन आहे, उहो हुन खां पुछंदो आहे, वेठे हिन वीचारे फाइल पढ़िया वेठे, CPEC में असां हीअं था करियूं, CPEC में हीअं था करियूं। इहो असांखे ॿुधाए थो पियो त असांजी स्टडिंग किथे बीठी आहे। असांजी जेका फॉरेन पॉलिसी आहे, उन में असां किथे धक था खाऊं पिया। एतिरी अहम जोग्राफिकल एटमी पावर हूंदे बि असां सां इहो रवैयो छो थो रखियो वञे? असांजे अॻुवाणनि जे करे, या उन्हनि खे खुलियो कोन थो छॾियो वञे? जेकॾहिं खुलियो छॾियो थो वञे, त पोइ वरी अजीब ॻाल्हियूं था वञी कनि। उहो इहो ई सम्झंदा त असां कंटेनर ते बीठा आहियूं। इन जे करे इहो बि ज़रूरी आहे त उनखे स्क्रिप्ट ॾिनो वञे। स्क्रिप्ट खां ॿाहिरि नथा निकिरनि पिया। इन्हनि सभिनी शयुनि करण जे बावजूदि चाइना में हितां जॾहिं विया पिए, त मुख़्तलिफ़ असांखे ॿुधाइनि पिया त असांजी एतिरी असांजी एड मिलंदी, हेतिरो असांखे कर्ज़ मिलंदो। वापसी में छा मिलियो? कुझु बि न। माना असांजी खोट आहे परॾेही पॉलिसी जी, ऐं जेका असांजी अंदरूनी पॉलिसी आहे मुल्क जी, उते बि किथे खोट आहे। उन खोट जे करे असां अफ़गानिस्तान जे एतिरो असां अॻिते वधी वियासीं, जो असां 74,000 खां वधीक पंहिंजा माण्हू माराए चुका आहियूं। उनखां असांखे वापसी में मिले छा थो पियो? अॼु बि असांजी जेका अफ़गानिस्तान वारी बॉर्डर आहे, उहा इनसिक्योर आहे। उते दहशतगर्द अचनि था, या असां कॾहिं हुन सां ॻाल्हायूं था पिया TTP वारनि सां, ऐं पोइ वरी असां हुन सां कोन था ॻाल्हायूं। हीअ असांजी अंदरूनी पॉलिसी आहे। ऐं जेका ॿाहिरीं पॉलिसी आहे, त अफ़गानिस्तान जंहिंखे असां हींअर इन जॻह ते पहुचायो आहे, उहे बि असांखे अखियूं था ॾेखारनि पिया। हीअ असांजो ही अलमियो आहे त असां न असां घर था सही करे सघूं, न असां जेके ॿाहिरियां असांजा आहिनि पड़ोसी, उन्हनि खे सही था करे सघूं पिया। ऐं असां अहिड़ा माण्हू खणी था अचूं, स्टेट्समैन, जिन खे अलफ़ जी ख़बर कोन थी पवे सवाइ गालम गलूच जे। गवर्नमेंट गालम गलूच न हूंदी आहे, ॿाहिरनि माण्हुनि सां राब्ता रखंदा आहिनि, त जीअं असांजे पंहिंजे अवाम खे फ़ाइदो पवे। चाइना इहो कमु थी करे पई।
चाइना जी तव्हां सां दोस्ती पंहिंजे मफ़ादनि तहत आहे ऐं हर मुल्क जी दोस्ती पंहिंजे मफ़ादनि तहत हूंदी आहे। पोइ शायदि पाकिस्तान असांजो वाहिद मुल्क आहे जंहिंजी दोस्ती या दुश्मनी पंहिंजे अवाम जे मफ़ाद लाइ न हूंदी आहे पर ॿियनि जे मफ़ाद लाइ हूंदी आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे असांखे रिविज़िट करणो पवंदो जिथां ही ताक़त खणनि था पिया। हाणे हिननि खे ख़बर पइजी वई चाइना जंहिं महिल पहुता त पोइ हिते हिकिड़ी ॿ पार्टियूं आहिनि उन्हनि जी पाण में ज़ाहिराने ते मुलाक़ात थी आहे, पीपल्स पार्टी ऐं नून लीग जी, ऐं ॿई अहम पार्टियूं आहिनि। मूंखे ख़बर न आहे त किथां इशारो आयो आहे या इशारो आयो बि आहे या न आयो आहे, हरूभरू अनुमान आहिनि। पर हिकिड़ी त आहे क्लियर ॻाल्हि त असां वटि बग़ैर आशीर्वाद जे बग़ैर इशारे जे पॉलिटिकल माण्हू वीचारा कमु नथा कनि पिया, इहा हक़ीक़त आहे। शायदि हिननि खे कोई इशारो मिली वियो आहे त वेझे मुस्तक़बिल में का चेंजिंग अचण वारी आहे, हाणे ठही वठो पाण में। ऐं उहा जेका थी आहे मीटिंग उन जो एतिरो असरु पइजी वियो जो चाइना में वेही ऐं वज़ीर इतलात साहिबु उतां वेही ऐं पंहिंजो हिकिड़ो वीडियो बयान जारी कयो त ही डकैत आहिनि। मतिलबु उतां तव्हां चओ था डकैत आहिनि, ही जवाब आहिनि तव्हांजा। भला डकैत खां, चोर खां, फोरू खां इहो ॿाहिरि त निकिरो। दुनिया असां ते खिले थी पई, PM खे असांजे इज़त कोन थी मिले पई, पाकिस्तान पूरो, मतिलबु तव्हां छा था कयो, पंहिंजे मुल्क खे ख़राबु था करियो पिया। ऐं उतां तव्हां वेही पॉलिसी बयान कहिड़ो था ॾियो पिया, डकैत आहिनि, चोर आहिनि। इन चोरनि त -3 साल खां तव्हां वेठा आहियो, चोरी तव्हां कहिड़ी ज़ाहिर करे सघियो? तव्हांजो त पंहिंजो शहज़ाद अकबर साहिब खणी ॿाहिरि लिया वियो न। हुकूमतूं ईअं न हलंदियूं आहिनि, या जेके हुकूमतूं ठाहिनि था पिया उन्हनि खे बि इहो सोचणो थो पवे या सोचणु खपे त ही जेका चेस वांगुरु बसात विछाइनि था पिया न, त जंहिंमें बादशाह त हूंदो आहे, वज़ीर त हूंदो आहे, पर उहो हलंदो ॿिए जे इशारे ते आहे। ही हाणे हुकूमतूं आहिनि, हिननि खे थोरो छॾियो, पंहिंजे कम सां पंहिंजे इशारनि ते न हलनि, बल्कि हू पंहिंजे जेको अकुल ऐं फ़हम आहे जेको हिननि वटि नज़र कोन थो अचे पियो। ऐं हाणे जेको नयो सेटअप थिए थो पियो ऐं आशीर्वाद उन्हनि खे मिले थो पियो, ऐं ॻाल्हि उहा क्लियर थिए थी पई त शहबाज़ शरीफ़ खे हिकिड़ो आशीर्वाद मिलियो आहे जंहिं ते ज़रदारी साहिब बि ओके करे पियो। पर अञा हिकिड़ी शइ जेका रहे थी पई, जेके असां वटि ॿुधियूं ख़बरूं आहिनि त शहबाज़ शरीफ़ चवे थो मूंखे जेको फुल टेन्योर आहे उहो ॾियो, माना जेको सेप्टेंबर ताईं 2023 ताईं जेका ही आहे असेंबली, नेशनल असेंबली, उनखे एज़ इट इज़ रहण ॾियो, अंदरां ई उन मां नो कॉन्फिडेंस करे ऐं मूंखे तव्हां PM करे छॾियो। मां 3 महीननि जे लाइ अॼु ईंदुसि या 1.5 साल जे लाइ ईंदुसि, मतिलबु 6 महीननि जे लाइ मां न ईंदुसि, छो त 6 महीननि में मां डिलीवर करे कुझु कोन सघंदुसि। या त अचां 3 महीननि जे लाइ त जीअं मां अची इलेक्शन्स करायां, या अचां 1.5 साल जे लाइ जो मां कुझु न कुझु करे वञा। छा कंदो उहो हुनजे ज़हन में हूंदो, असांखे ख़ुशफ़हमी कोन्हे का, छो त जंहिं पोज़ीशन में हींअर असांजो मुल्क पहुची चुको आहे, महांगाई चोट चढ़ी वई आहे, स्टेट बैंक तव्हांजी गिरवी रखिजी वई आहे, ऐं तव्हां रोज़ जेको IMF जो तव्हां ते शर्त अचनि था उनखे तव्हां अमन सदक न करियो पिया, उन सां जेका तव्हांजो हिकिड़ो बूम अची वियो आहे महांगाई जो, ऐं आवाम जूं वीचारनि जूं दाऊं निकिरी वियूं आहिनि, ज़हनी मरीज़ ठही वियो आहे आवाम, उनखे तव्हां रिलीफ कहिड़ो ॾींदो? मतिलबु तव्हांजो माफ़ियाज़ ते कंट्रोल कोन्हे को, इवन एस ताईं जो यूरिया तव्हांजा जेके ठाहिनि था पिया उनखे तव्हां रोके छॾियो आहे, तव्हां यूरिया स्मगल था करियो पिया। हिते यूरिया जी क़ीमत 3000 थी वई आहे, माना तव्हांजी हुकूमत किथे बि नज़र कोन थी अचे कंहिं बि शइ ते, जेका शइ तव्हांजे लाइ अहम आहे, बीइंग एग्रीकल्चर कंट्री, उनजे लाइ इनपुट जेके तव्हांजा आहिनि उन्हनि खे बि तव्हां कंट्रोल कोन था करे सघो। तॾहिं हिननि खे शहबाज़ शरीफ़ चए थो जेकॾहिं तव्हां मूंखे टाइम ॾींदो त 1.5 साल जो ॾींदो, ऐं जेकॾहिं न त पोइ 3 महीननि खां पोइ इलेक्शन करायो। इहे ॻाल्हियूं तक़रीबन तय थी वियूं आहिनि। इन में वरी बि अफ़सोस इहो थो थिए पियो त इहे ॻाल्हियूं कंहिंसां थियूं थियनि पियूं। वरी बि तव्हां जेको पावर सेंटर आहे हुजणु ईअं खपे त पावर सेंटर अवाम हुजणु खपे। हिन डिलीवर न कयो आहे, असेंबली नयूं ही डिज़ाल्व थियनि, नयूं अचनि ऐं उन्हनि खे आज़ादु छॾियो वञे। माण्हुनि जी जेका चूंड आहे उनखे इज़त ॾिनी वञे, पर इहो थींदो कोन। ईअं कोन थींदो त भला कुझु जेके असांजा पॉलिटिकल माण्हू आहिनि कुझु बार्गेनिंग करे कुझु बहितर पोज़ीशन में अची ऐं कुझु माण्हुनि खे डिलीवर कनि ऐं पावर सेंटर सां ॻाल्हाइनि। सो हींअर इहो पियो लॻे त ही जेको असांजो फॉरेन मिनिस्टर साहिबु जेका तक़रीर कई पे ऐं जेका ब्रीफिंग ॾिनी पे मीडिया खे, त उन जो बिल्कुलु मुंहुं लथल हुयो। हर शइ चए पियो मुफ़सिल असांजी मीटिंग थी आहे, मुफ़सिल असांजा MOU साइन थींदा थिया कोन्हनि के। पर उन सां गॾु वरी तव्हांजो इतलात जो मिनिस्टर साहिबु बीठो हुयो, इंतिहाई मायूस लॻो पिए। ऐं छो न लॻे,
मतिलबु कल्ह हू मुशरफ सां हुयो, पोइ पीपल्स पार्टी सां आहे, अॼु PM साहिब सां बीठो आहे, त हाणे हू नज़र अचे पियो हुनखे, त हाणे मूंखे मुश्किल थो लॻे पियो त मां जेको नए सेटअप में पाकिस्तान आहे, हर शइ अची सघे थी, नेक्स्ट जेको अचे पियो सेटअप उन में इहो त घटि में घटि कोन हूंदो, अची बि सघे थो। ॾिसो कल्ह ताईं PDM में गॾु पार्टियूं PDM ठाहिण वारा निकिरी विया, वरी हिकु ॿिए ते कावड़, वरी मानी ते गॾु, त ही आहिनि त पंहिंजे मफ़ादनि जे लाइ गॾु आहिनि, पर हिननि खे बि सोचणु खपे त कुझु पंहिंजे पाकिस्तानी अवाम जा मफ़ाद बि आहिनि, उन्हनि खे बि ॿई धुरियूं ॾिसनि, महिरबानी करे पॉलिटिकल माण्हू बि ॾिसे ऐं पावर सेंटर बि ॾिसे, कुझु त माण्हुनि खे बहितरी मिले, या असांजो इहा ई बसि भोगनाऊं हलंदियूं पियूं, ईअं ई असां पूरी दुनिया जे अॻियां रुसवा थींदासीं पिया। बुख, बेरोज़गारी, बदहाली, बेइंसाफ़ी, लाक़ानूनियत, सरहदूं महफ़ूज़ न, इहा असांजी पोज़ीशन बीठी आहे जो सभिनी खे चवणो थो पवे त हुकूमतूं त छॾियो, पर पाकिस्तान जे मुस्तक़बिल जो ख़्यालु करियो। असां हाणे काॾे था वठी वञूं पिया, मुल्क रहंदो त असां रहंदासीं, असां इन जॻह ते पहुची विया आहियूं। बसि इमरान ख़ान जे लाइ इहो चई सघूं था, हिकिड़ो उर्दू जो मुहावरो आहे त लोट के बुद्धू घर को आहे, हाणे रहे थो या कोन थो रहे, इहो मुस्तक़बिल करीब ॿुधाईंदो। तव्हांजी वॾी महिरबानी, असांजे YouTube खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं फीडबैक ॾिजो। अला भाई।